दोस्तों अस्सलाम वालेकुम याली मदद जी तव्हां मेज़बान पंहिंजो इमरान अली लिस्काणी मुंहिंजा दोस्तों मुंहिंजा भाइरो मुंहिंजा जीजो मूंखे उमेद आहे तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ुशि हूंदो। मुंहिंजा दोस्तों अॼु वीडियो जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजा दोस्तों त असांखे यानी अगरि 4 पैसा आहिनि असां वटि त असांखे इमेद ॾिनी थी वञे, अगरि असां ग़रीब आहियूं त असांखे छो नथी इमेद ॾिनी वञे। यानी अगरि दुनिया जे हिसाब सां ॻाल्हि कयूं त यानी जीअं माशरे में असीं ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं त उनजे मुतालिक़ बि असां डिस्कस यानी ॻाल्हि करणु चाहियां थो। त मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो असां वटि अगरि 4 पैसा आहिनि त असांखे इमेद ॾिनी थी वञे, अगरि असां वटि 4 पैसा न आहिनि यानी ग़रीब आहियूं त असांखे अहमियत नथी ॾिनी वञे ऐं हिकु असांखे किरियल कोन छॾियो वञे। त मुंहिंजा दोस्तो इहो त यानी इंतिहाई ग़लति आहे। अगरि इस्लाम जे लिहाज़ सां ॻाल्हि कयूं त इहा इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे। दुनिया जे हिसाब सां ॻाल्हि कयूं त इहो सही आहे, बाक़ी अगरि इस्लाम जे लिहाज़ सां ॻाल्हि कयूं त इहा इंतिहाई ग़लति आहे। त मुंहिंजा दोस्तो तव्हां पंहिंजे दिलि ते हथ रखी ॾिसो, कंहिं दौर में फिरौन वटि केॾो पैसो, पूरी सल्तनत जो बादशाह हो मुंहिंजा दोस्तो, कंहिं दौर जो बादशाह हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ईंदो हुओ हुनखे अहमियत न ॾींदो, एॾो बादशाह हो, एॾो पैसो हिते उहो गिरूर कंदो हो, चवंदो तव्हां ज़िंदगी मौत ॼाई आऊंदो। मुंहिंजा दोस्तो अॼु दिलि ते हथ रखी ॾिसो, छा हुनजो नालो अॼु आहे? पंहिंजे पाण खे ख़ुदा सॾींदो। मुंहिंजा दोस्तो ॿियो मूंखे मिसाल ॾियां, यज़ीद वटि केॾो पैसो, यज़ीद बि कंहिं दौर जो बादशाह हो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे चयईं त मुंहिंजी बैत कर, पर हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम बैत उन न कई, पंहिंजे दीन जी ख़ातिर पंहिंजा बचा पाए छॾिया, पर हुन मलून जी जेको सो यानी बैत न कई। अगरि हिन दौर जे हिसाब सां ॾिठो वञे त मुंहिंजा दोस्तो छा अॼु हुन यज़ीद खे अहमियत ॾिनी थी वञे या हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे? त मुंहिंजा दोस्तो अॼु उन्हनि नौजवाननि खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त मुंहिंजा दोस्तो पैसे जो हुजणु या न हुजणु को फ़र्क़ु नथो पवे। असांखे मुंहिंजो चवण जो इहो मतिलबु आहे त ग़रीब खे बि अहमियत ॾिनी वञे, अमीर खे बि अहमियत ॾिनी वञे, इहो यानी बराबरि हुजे, छो त असां हिकु हज़रत आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहियूं। असां मुंहिंजा दोस्त सिंध में रहूं था, सूफ़ियनि जी धरती में रहूं था, असांखे शाह हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे अमुन जो पैगाम ॾिनो आहे। मूंखे अफ़सोस आहे नौजवान असांजा सोशल मीडिया में मसरूफ़ लॻा पिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो शाह साईं जो रिसालो पढ़ी त ॾिसो, चवे छा थो, हुनजो मक़सदु छा आहे? क़ुर पाक पढ़ी ॾिसो, क़ुर जो मक़सदु छा आहे? छो नथा पढ़ो मुंहिंजा दोस्तो? मूंखे हेफ़ आहे, मां उन्हनि नौजवाननि ते हेफ़ थो कयां जेको राति जो पोस्ट रखी वेंदा आहिनि का बि सोशल मीडिया ते, टिकटॉक ते या इंस्टाग्राम या फेसबुक ते का पोस्ट रखंदा आहिनि, सबूह सां न को कलमो न बिस्मिल्लाह, उहा पोस्ट ॾिसंदा आहिनि त मूंखे घणा लाइक मिलिया आहिनि, घणा शेयर मिलिया आहिनि, घणा सब्सक्राइब मिलिया आहिनि। मूंखे उन्हनि नौजवाननि ते हेफ़ आहे। त मुंहिंजा दोस्तो छा तव्हांजी इहा हिकिड़ी इहा ज़िंदगी आहे जेको इहो 20,000 जहिड़ो मोबाइल आहे, बसि इन त ज़िंदगीअ मां पंहिंजी गुज़ारे वेठा आहियो? मुंहिंजा दोस्तो इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे। मुंहिंजा दोस्तो अॼु मुंहिंजी तबियत बि सही न हुई, जेको सो वांदो वेठो हुउसि, मुंहिंजो छो न हिकिड़ो पैगाम थी वञे सभिनी दोस्तनि ताईं। त मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा जेके बि लेक्चर आहिनि हिन चैनल ते, यूट्यूब चैनल आहे, फेसबुक ते आहे, त मुंहिंजा दोस्तो मूं इन्हनि मुंहिंजा जेके बि लेक्चर आहिनि त इन्हनि में मूं का बि ग़लति ॻाल्हि कोन्हे कई, न को मूं शिया सुनी खे विड़ायो आहे, न को बरेलवी ईसाई खे विड़ायो आहे, न को कंहिं बि मज़हब सां मुंहिंजो इख़्तिलाफ़ आहे। त मुंहिंजी हक़ जी ॻाल्हि आहे, हक़ जी ॻाल्हि कंदो रहंदुसि, बाक़ी इज़त ऐं ज़िलत मुंहिंजे अल्लाह जे हथ में आहे, माण्हू कुझु नथा करे सघनि। बाक़ी मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो तव्हांखे इहो ई पैगाम ॾियणु थो चाहियां त ज़िंदगी तव्हांजी आहे, तव्हां पंहिंजे अंदाज़ सां गुज़ारियो। तव्हां पंहिंजे अगरि तव्हां ज़िंदगी दुनिया जे मतिलबु लाइ हलंदो त दुनिया हिकु मुंहिंजा दोस्तो हीअ माचिस जी तीली, तव्हां ॾिसो था हीअ माचिस जी तीली, हिन में इहा रोगन लॻल आहे त मुंहिंजे कम जी आहे, अगरि हिन में रोगन न हुजे हा न मुंहिंजे कम जी न हुई, बिल्कुलु तव्हांजो बि इहो फ़ैसिलो हूंदो। त मुंहिंजा दोस्तो माण्हू अव्हांखे माचिस जी तीली जीअं इस्तेमालु कनि था, अगरि अव्हां वटि शऊर आहे, शऊर मतिलबु रोगन, अव्हां वटि पैसा आहिनि मतिलबु रोगन, त अव्हांजी दुनिया आहे। अगरि अव्हां वटि रोगन न आहे यानी पैसो न आहे, तव्हां हिकिड़ी तीली यानी काठी ॾिसो पिया, इहा थी
मुंहिंजा दोस्तो ख़ुदा खे मञो, ज़िंदगी तव्हांजी आहे, पंहिंजे अंदाज़ सां गुज़ारियो, माण्हुनि लाइ न गुज़ारियो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, हे ॾिसो ॿरे पई, ही ॿरे पई त मुंहिंजे कम जी आहे, अगरि ही ख़तमु थी वेंदी त मुंहिंजे कम जी न रहंदी। मुंहिंजा दोस्तो ख़ुदा खे मञो, ज़िंदगी तव्हांजी आहे, तव्हां पंहिंजे अंदाज़ सां गुज़ारियो, पंहिंजे बचनि लाइ जियो, पंहिंजे माशरे लाइ जियो, पंहिंजे घर वारनि लाइ जियो। मुंहिंजा दोस्तो हिन दौर में केरु बि कयो सवाइ मतिलब जे, सवाइ मक़सद जे, त मुंहिंजा दोस्तो तव्हां पंहिंजे लाइ जियो, तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी आहे, तव्हां पंहिंजो सुठो सोचो, पंहिंजी मंज़िल तइ कयो ऐं अल्लाह ते भरोसो करे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजो तव्हां सां को बि ग़लति मक़सदु कोन्हे। मुंहिंजा दोस्तो चवंदा आहिनि त दर्द जो अहसासु सिर्फ़ु पंहिंजनि खे हूंदो आहे। अगरि मां थो चवां त अगरि दर्द ई पंहिंजनि जा हुजनि त पोइ इंसानु छा थो करे सघे। मुंहिंजा दोस्तो हिन दुनिया में, हिन दौर में, हिन वक़्तु जेको असां वटि हले पियो, इन में केरु बि कंहिंजो कोन्हे, भाउ बि पंहिंजो कोन्हे सवाइ मक़सद जे। त मुंहिंजा दोस्तो तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, पंहिंजे अंदाज़ सां गुज़ारियो, पंहिंजी अमली ज़िंदगी जेका सो यानी असांजा जेके नबी हुआ, आले नबी आहे, हिननि जी सीरत मुताबिक़ उनजे मुताबिक़ गुज़ारियो। दुनिया जी अवांजी न आहे, ही दुनिया हलंदी रहंदी। हिकु वाक़ई अजीब आहे, हिकिड़े ॾींहुं असां हितां हलिया वेंदासीं ऐं असांजी जॻह ते ॿिया ईंदा। ही नसुल बाए हलंदो रहंदो। अॼु असीं हिते आहियूं, सुभाणे असांजी जॻह ते ॿिया हूंदा। त मुंहिंजा दोस्तो ख़ुदा खे मञो, पंहिंजी जेका सो वैल्यू ठाहियो, पंहिंजी इज़त ठाहियो, पंहिंजो ज़मीर 4 पैसनि जे हिसाब सां न कयो। तव्हांजी ज़िंदगी आहे, तव्हां पंहिंजे हिसाब सां जियो। असांखे छा बेटा, ही असांखे जेको सो अमूल्य पैगाम ॾिनो आहे, असांखे क़ुर पाक अमूल्य पैगाम ॾिनो आहे। लतीफ़ साईं जो पैगाम हम पढ़ी त ॾिसो चवे छा थो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइर, मूं वटि ॿिया कहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जेको सो चवां, तबियत बि थोरी ख़राबु आहे, त अहिड़े हिसाब सां मुंहिंजा दोस्तो ॿियो पैगाम ते इहो थो ॾियणु चाहियां त मुंहिंजा दोस्तो असांजा माउ पीउ आहिनि, उन्हनि जो क़दुरु कयो। इहे हिकु आम हस्तियूं न आहिनि, इहे हिकु अज़ीम हस्तियूं आहिनि। इहे असांजा माउ पीउ अॼु न आहिनि त असां दोस्तो उजड़ियल हूंदा आहियूं। अगरि असांजा अॼु माउ पीउ आहिनि, असांजो मान मथां हूंदो आहे, सभु असांजी इज़त कंदो आहे। अगरि असांजा माउ पीउ न आहिनि त असांखे छोरो यानी छोरे जो लक़ब ॾिनो वेंदो आहे। त मुंहिंजा दोस्तो अगरि तव्हांजा माउ पीउ ज़िंदा आहिनि त उन्हनि जी क़दुरु कयो। हिकिड़े ॾींहुं हलिया वेंदा मुंहिंजा दोस्तो, यादि कंदो हिननि ॾींहंनि खे। मुंहिंजा दोस्तो यादि कयो हुन ॾींहं खे, जंहिं ॾींहुं तव्हां ॻाल्हाए न सघंदा, अव्हांखे ॻाल्हाइणु सेखारियो। ॻाल्हाइण खां पोइ अव्हां सां उन्हनि 4 ॻाल्हियूं मंडियूं, अव्हांखे रांदि करणु सेखारियो। रांदि करण खां पोइ अव्हां 8-10 साल जी उमिरि में थियो, पोइ अव्हांखे हिननि इल्म जे मैदान में लाथो। मुंहिंजा दोस्तो तव्हां पंहिंजी दिलि ते रखी ॾिसो केॾा न इहे असांजा अज़ीम रिश्ता आहिनि। मुंहिंजा दोस्तो ज़िंदगी तव्हांजी आहे, ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारियो। महांगाई जो दौरु हले पियो, माण्हू हींअर पंहिंजे पुट मां बेज़ार आहे, जेको हींअर दौरु पियो हले। मुंहिंजा दोस्त केरु बि कंहिंजो कोन्हे, पंहिंजे पाण ते भरोसो कयो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि नमूने गुज़ारियो, फज़ूल ख़र्चनि खां बचो। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो ॿियो पाण सां को बि ग़लति मक़सदु कोन्हे। मुंहिंजा दोस्तो ज़िंदगी तव्हांजी आहे, मुंहिंजा दोस्तो ज़िंदगी जो क़दुरु कयो। अगरि असांजी ज़िंदगी न आहे त कुझु बि न आहे, यानी असांजो रिलेटेड आहे बि ज़िंदगी सां। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो असां को अहिड़ो ख़ासि मक़सदु बि कोन हो, बसि वेठो हुउसि त वेठे मुंहिंजो कुझु ॻाल्हियूं थी वञनि। अहिड़े हिसाब सां मुंहिंजा दोस्तो मूंखे उमेदु आहे तव्हां हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। मुंहिंजा दोस्तो पंहिंजे मेज़बान इमरान